अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सिराय आयो अमुन न्यूज़ मां आया मुमताज़ अली लगारी। असांजे रिपोर्टर रियाज़ हुसैन आलमानी जी रिपोर्ट मुताबिक भिट शाह हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सरकार रहमतुल्लाह अलैह ते सालियानी 1 करोड़ दरूद पाक जी महफ़िल अंजुमन ग़ुलामाने कलंदर वेलफेयर सिंध जे रूहानी सरवाण बाबा साईं सैयद ग़ुलाम हैदर शाह कलंदरी कुंडरी वारे जी अॻवाणी में थी। महफ़िल जो आगाज़ सुबह जो फजर जी नमाज़ पढ़ी दरगाह ते चादर चाढ़ी शुरुआत कई वई, जंहिंमें 2,92,38,400 दरूद पाक ऐं 24 ख़तमुल क़ुरान पाक 51 सूरत यासीन ख़तम जो तोहफ़ो पेश कयो वियो। हिन प्रोग्राम में सिंध जी कुंड कुड़छ मां हज़ारनि जी तादाद में माण्हुनि शिरकत कई। अंजुमन ग़ुलामाने कलंदर वेलफेयर सिंध जे रूहानी सरवाण बाबा साईं सैयद ग़ुलाम हैदर शाह कलंदरी पंहिंजे रूहानी खिताब में फरमायो त असां अॼु इन ई हस्ती जे आसण में गॾु थिया आहियूं जंहिंजो बैत असांजे लाइ आयत आहे। हिन महफ़िल खां पोइ असां पंहिंजे ज़हन खे हल्को महसूस करे रहिया आहियूं। हीअ महफ़िल साईं मोहम्मद अली बादशाह रहमतुल्लाह जी सुन्नत आहे जंहिंखे असां बरक़रार रखियोसीं। अॼु हिते वरी तव्हां सभिनी दोस्तनि वचन वरजायो आहे साईं मोहम्मद अली शाह बादशाह रहमतुल्लाह जे फ़लसफ़े सां वफ़ा करण जो। असां हिन प्लेटफार्म तां उन्हनि महदियत परस्ती ऐं क़ैद थियल इंसान खे चऊं था त तव्हां थोरो सोचो, तव्हां मुआशरे लाइ केतिरियूं परेशानियूं पैदा कयूं आहिनि, तव्हां मुआशरे लाइ केॾा हाञा पैदा कया आहिनि, तव्हां मुआशरे खे केॾा आंज ॾिना आहिनि, तव्हां थोरो सोचो। साईं जन वधीक फरमायो त दोस्तो ही असांजूं वॾियूं महफ़िलूं आहिनि। हीअ महफ़िलूं के आम महफ़िलूं न आहिनि। हिननि महफ़िलनि में मालिकी आहे, ही रूहानी हुकुम तहत आहिनि, ही रूहानी महफ़िलूं आहिनि। हिन में पहुचण में सुस्ती न आहे करणी। शाह साहब पंहिंजे शहरनि में फरमाए थो त जंहिं सुस्ती कई उन जे मथां वारी वरी वई। सुस्ती जे सुप्रीम मिलन हा त बाबा साईं मोहम्मद अली बादशाह ईअं कोन हलन हा। दोस्तो दरूद पाक तव्हांजे लाइ निजात आहे, सेफ्टी बेल्ट आहे, उनखे पंहिंजो हथियार ठाहियो। दोस्तो तव्हां सभु पाण में भाइर थी रहो, दरूद पाक जो कमु जारी रखो, हिक ॿिए सां हसद न करियो। असां सजण थी रहियो